तो आए मेहरबानी गुज़ारिश था करूँ जल्दी वोट करायो ऐं आवाम खे परेशान न करियो। पोलिंग हले पई अञा ताईं हले छा अमलो छो ख़ामोश आहे। जेके लेडीज़ आहिनि मर्द आहिनि सभु परेशान वीचारा बीठा आहिनि। अहिड़ो काड़ो को बि छांव जो प्रोग्राम कोन्हे न हिते को पाणी जो इंतज़ाम आहे। ॾाढा तंग आहियूं। गुज़ारिश करियूं था महिरबानी करे जल्दी पोलिंग हलाए ऐं माण्हुनि खे जल्दी जल्दी वोट करायो वञे। अञा ताईं असांजो वोट कास्ट कोन थियो आहे ऐं असीं परेशान आहियूं तमामु ॾाढा। साईं असां GD ऐं PTI जा उम्मीदवार तालुका असां उन सां बाक़ी सुबुह 8 बजे आयल अञा ताईं असांजो वोट को कास्ट न थियो ऐं सॼो ॾींहुं काड़े में दर बदर पिया थियूं। हिते को वोट अंदरि हलणु ॾियनि कोन था। सुबुह खां असीं परेशान आहियूं गेटनि ते बीठा आहियूं बाक़ी अंदरि को वोट हले कोन। सुबुह खां अञा ताईं को वोट कास्ट कोन थियो। कस्टमर आहियूं असां सुबुह 8 बजे खां आया आहियूं। को बि असांजो वोट जेको अंदरि दरिया पीपल्स पार्टी वारा इंजर्ड कोन था थियणु ॾियनि ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर ख़ामोश आहे। उन लाइ असांजी रिक्वेस्ट आहे आला अख़्तियारनि खे त इन लाइ तहरीक वठनि ऐं असांजा जेके आहिनि जाइज़ क़ानूनी हक़ ॾिनो वञे असांजा वोट कास्ट कया वञनि। हाणे टाइम तक़रीबन 5 थियण वारा आहिनि। असांजा काफ़ी सारा वोटर जेके आहिनि दर बदर परेशान आहिनि अञा ताईं वोट कास्ट नथा करे सघनि। इन लाइ जेको बार बार उन्हनि जूं रुकावटूं आयूं आहिनि बार बार असांखे तंग कनि था। सवेरा 5 बजे आया आहियूं। असांखे को अञा वोट नथो थिए ऐं काउंसलर या मेंबर को बि कोन थियो आहे। अञा असीं सड़क काड़े में सड़ी रहिया आहियूं। असांखे वोट न हलणु ॾियनि था। मुख़ालिफ़ पार्टी असांखे हलणु वोट कोन थी ॾिए। असांखे PPI वारा कास्टिंग कोई कोन था करणु ॾियनि। 8 बजे आया आहियूं अञा त का ॻाल्हि कोन था ॿुधूं। असीं हिते काड़े में पिया कढूं हर ॻाल्हि में ओके आहियूं। ॾाढी परेशानी ॿार बच्चो लेडीज़ ॿिया परेशान पिया थियनि। कोई प्रोग्राम कोन्हे।